वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त पाकिस्तान जो नौजवान नस्ल जेको यूथ आहे, यंग जनरेशन आहे, तक़रीबन 67% पाकिस्तान जो नौजवान नस्ल मुल्क छॾे ॿाहिरि वञण जी ख़्वाहिश रखे थो। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां मौजूद आहिनि रफ़ीक मंगी साहब, यूथ कंसल्टेंट आहिनि, राइटर आहिनि, सहाफ़ी बि रही चुका आहिनि ऐं पाण हिन वक़्तु वियतनाम में रिहाइश पज़ीर आहिनि। वेलकम कयां थी सर अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम सर। मुंहिंजो पहिरियों सवाल इहो आहे त काफ़ी सर्वे ऐं रिपोर्ट्स साम्हूं अची रहियूं आहिनि त पाकिस्तानी जेको नौजवान आहे उहो वॾे अंग में पढ़े वञण जी ख़्वाहिश रखे थो। उन जो कहिड़ो कारण आहे? ॾिसो, पाकिस्तान में हिन वक़्तु जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेको फ्लो आहे उहो नौजवाननि ताईं तमामु घणो मक़बूल आहे ऐं माण्हू इंटरनेट ते फेसबुक था ॾिसनि, लिंक्डइन था ॾिसनि ऐं वेबसाइट्स था ॾिसनि मुख़्तलिफ़। त उन ई करे उन्हनि खे ख़बर थी पए ऐं उन ज़रिए मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जी ख़बर थी पए, कॉलेजिस जी ख़बर थी पए, दुनिया जी ख़बर थी पए। त उन ई खे ॾिसी करे इहे इंस्पायरेशन थियनि थियूं ॿारनि ते, नौजवाननि ते, ऐं उन ई करे हू ॿाहिरि वञणु चाहिनि था। ऐं हाणे जेको आहे सो इंफॉर्मेशन जो दौरु आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि जेके नौजवान चाहिनि था। उन ई करे तमामु घणा नौजवान जेको आहिनि सो ॿाहिरि वञण जे लाइ राज़ी आहिनि, ॿाहिरि वञण जे लाइ इंस्पायर्ड आहिनि, ॿाहिरि वञण जे लाइ मौक़ो तलाश था कनि ऐं उन ई करे जेको आहे सो माण्हुनि ॿारनि में स्पेशली नौजवाननि में इहा हिकिड़ी ड्रोड़ आहे त असां ॿाहिरि वञूं। अच्छा सर, मुंहिंजो हिते अव्हां सां ॿियो सवाल इहो हूंदो रफ़ीक साहब, छा अव्हां नथा सम्झो त जेके नौजवान ॿाहिरि निकिरणु, नौजवान में जेको ॿाहिरि निकिरण वारो जेको लाड़ो आहे हुन में वाध अची रही आहे, पर हुकूमत जी इन हवाले सां का बहितर पॉलिसी न आहे? हुकूमत इन हवाले सां पंहिंजी कहिड़े तरीक़े सां ज़िम्मेवारी अदा करे सघे थी? बिल्कुलु इहो सही आहे मैडम, तव्हांजो जेको क्वेश्चन आहे त बेसिकली पाकिस्तान में अहिड़ी का यूथ पॉलिसी आहे कोन, को कैरियर काउंसलिंग जा इदारा कोन्हनि के, प्राइवेट बि घटि आहिनि, उहे गवर्नमेंट जे सतह ते त आहिनि ई कोन। इन ई करे माण्हू ॿाहिरि चाहिनि था। जेके नवां कोर्सिस आहिनि, नवां जेके आहिनि सो टेक्नोलॉजी आहिनि, नयूं फील्ड्स आहिनि, उन्हनि जे लाइ ॿाहिरि जेको आहे सो वञनि था माण्हू, नौजवान जेके आहिनि सो ॿाहिरि वञण जे लाइ तयारु आहिनि। अच्छा सर, हिते मुंहिंजो अव्हां खां हिकिड़ो इहो बि सुवाल आहे त सिंध हुकूमत, ख़ासि तौर ते असांजी जेका पाकिस्तान जी जेका रियासत आहे या जेका असांजे सूबे जी हिन वक़्तु सिंध हुकूमत आहे, नौजवाननि खे हुनरमंद बणाइण जे लाइ उहे का अहिड़ा जोगा क़दम खणी रही आहे त नौजवान मुल्क छॾण ते मजबूर न थियनि, इते ई रही करे पंहिंजे बहितर मुस्तक़बिल जे लाइ कमु कनि। मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं पाकिस्तान गवर्नमेंट या जेको आहे सो सिंध गवर्नमेंट में ॾिसिजे, टेक्निकल कॉलेजिस त हर तालुके, हर सब डिवीज़न, हर डिस्ट्रिक्ट में आहिनि, पर उन ई खे सही तरह सां यूटिलाइज़ जेको आहे सो नथो कयो वञे। किथे जेको आहे सो जेकॾहिं मशीनूं आहिनि त बिजली कान्हे, जे मशीनूं आहिनि त उन जे लाइ टेक्निकल माण्हू कोन्हनि के। सो उन ई करे गवर्नमेंट वटि सिस्टम मौजूदु आहे, पर का पॉलिसी नाहे, का जेको आहे सो टेक्निकलिटी नाहे जो उन्हनि खे नौजवाननि जी रहनुमाई कनि त जीअं नौजवान जेका आहिनि सो टेक्निकल नॉलेज ऐं टेक्निकल जेको आहे सो सर्टिफिकेट्स जेके आहिनि सो वठी सघनि। हिन वक़्तु दुनिया में आहे ई टेक्निकल जो दौरु। जेको बि टेक्निकल जेके बि टेक्निकल फील्ड्स आहिनि उन्हनि में दुनिया में घणो जेको आहे सो जी ज़रूरत आहे ऐं ॿार वञणु चाहिनि था। त मूंखे नथो लॻे त पाकिस्तान ऐं सिंध में जेके मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे त का अहिड़ी बहितर पॉलिसी आहे त जीअं नौजवाननि खे टेक्निकल तइलीम सां मज़बूत करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे मुल्क में उन्हनि मां फ़ाइदो वठिजे, या वरी उन्हनि खे ॿाहिरि मिडल ईस्ट आहे, जेको आहे सो एशिया आहे, यूरोप आहे, ओॾे जेको आहे सो मोकिले सघिजे। रफ़ीक मंगी साहब, असां सां तव्हां हिते ई मौजूदु हुजो, छो त प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ हितां ई अव्हां सां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु रहिजो।